अच्छा दोस्तों, हाणे असां पंहिंजे स्मार्ट पी लिस्ट जे इंटरफेस ते अची विया आहियूं ऐं जिते असां पंहिंजे कम जी आगाज़ कयूं था। गुज़र वीडियो में मां थोरो तव्हांखे तारो पेश कयो हुयो त भई ही किताब आहे स्मार्ट पी लिस्ट ते ऐं हिन में जो कॉर्पोरेट रेपुटेशन एक्सटेंड मॉडल आहे उहो हिनखे रेफर कयो आहे। बहरहाल असां हिनखे ते कमु करणु कोन था करूं। असां हिनखे छा था कयूं, जो हिनखे मां आर्काइव था चवां, जीअं असां पंहिंजो कमु कयूं त असांखे ही डिस्टर्ब न करे। ठीकु आहे, हिनखे सिलेक्ट करे ऐं तव्हां वञी करे हिनखे आर्काइव करे छॾियो, आर्काइव द प्रोजेक्ट। ठीकु आहे, हाणे आर्काइव थी हिनखे त आर्काइव खे बंदि करे छॾियो। हाणे असां वटि पंहिंजे मॉडल ते कमु कंदासीं त पंहिंजे मॉडल खे कमु करण जे लाइ असां छा कंदासीं त असांखे या त न्यू प्रोजेक्ट मां वञींदासीं या फाइल में वञी करे क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट। ठीकु आहे, हितां बची वेंदासीं या हिते असां ॾिसूं त हिते बि असां वटि ऑप्शन आहे क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट। ठीकु आहे, इहे टे तव्हां टूल्स आहिनि जिते सां तव्हां करे सघो था। बहरहाल ही ॾाढो ईज़ी टूल आहे जेको असांजे साम्हूं आहे, न्यू प्रोजेक्ट। हाणे असां हिनखे नालो था ॾियूं, जीअं अॻु में लास्ट में असां ग्रीन परचेसिंग बिहेवियर। ठीकु है, हाणे असांजो मॉडल ठही वियो जंहिंमें असांखे ही मिलियो ग्रीन परचेसिंग बिहेवियर ऐं डबल क्लिक ऐं ही जेको असांजो हिन जे ज़रिए सां असां मॉडल ठाहींदासीं ऐं हिते केतिरो तव्हां डेटा हिनखे तव्हां खणा इनपुट डेटा इंपोर्ट कयो। डबल क्लिक कयोसीं त डेटा इंपोर्ट थियण लाइ अची वेंदी। हाणे असांजो हाणे असां डायरेक्ट अॻु में ऑलरेडी अवेलेबल आहे त उहो अची वियो ऐं डेटा हिनखे खणी जीअं डेटा खणंदासीं त पुछंदो त छा तव्हां इन डेटा जो इन जो फाइल डेटा नालो चेंज करणु चाहियो था, कोन था करणु चाहियो, साॻियो रखणु चाहियो था। अच्छा, हाणे हिन वक़्तु असां वटि जेका उहो डेटा जा जेका डेटा आहे असांजा 361 रिकॉर्ड आहिनि या 361 ऑब्जर्वेशंस आहिनि, उनजी पूरी डिटेल असांखे मिली वई आहे। जंहिंमें अॻु लास्ट वीडियो में मां डिस्कस कयो हुयो त भई जेका नंबर आहे मिसिंग आहे, सभु हिन में स्क्यूनेस आहे, स्टैंडर्ड डेविएशन आहे, इहे सभु हिन में असांखे मिली थियूं वञनि। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ असांजो ही इन कोरिलेशन आहे, इंटरपोलेशन अमन में, ऐं उन खां पोइ ही रॉ फाइल आहे। ठीकु आहे, इन जो मां पूरो तफ़सील पोइ वीडियो में ॾिसी तव्हांखे ॿुधाए वरितो आहे। ठीकु आहे, हाणे असां जेकॾहिं इनखे कयूं था, ठीकु आहे, हाणे असां ॾिसूं था त भई हिते जेकॾहिं तव्हां रखंदो एज त तव्हां ॾिठो त तव्हांखे हिते एज जो पूरो अची वियो त भई मीन आहे, एज जो मीडियन, मिनिमम मैक्सिमम, इहे सारियूं शयूं तव्हांखे हिते बि मिली थी वञनि। ठीकु आहे, GBB3 खे तव्हां कंदो त उहो अची वेंदो, यानी जंहिं बि इंडिकेटर खे तव्हां हिते डबल क्लिक कंदो त उन जो जेके बि मीन मोड मीडियन आहे यानी डिस्क्रिप्टिव स्टेटस उहो तव्हांजे साम्हूं अची वेंदो। ठीकु आहे, त हीउ ॾाढो इन हवाले खां ॾिसो त केॾो जेको आहे हिकु ॾाढो एडवांस में सॉफ्टवेयर आहे, जेके काफ़ी शयूं तव्हांखे हिकु ई जेको आहे हिकु ई वो में तव्हांखे मिली थी वञे। ठीकु आहे, सो हाणे असां कयो यानी जेके बि इंडिकेटर्स आहिनि तव्हां सभु इंडिकेटर हिते असांजा ज़ाहिर थी रहिया आहिनि। ठीकु आहे, हाणे थोरो हिनखे ॾिसी वठूं त शो आल इंडिकेटर्स, ऐं हिन में आहे त जेके इस्तेमालु थियल आहिनि ऐं जेके इस्तेमालु न आहिनि थियल उहे टई थियूं। ठीकु आहे, हाणे हिन में कोई बि तव्हां इस्तेमालु न आहे कयो। ठीकु आहे, असां ही सभु अनइस्तेमालु करे हिते मिलनि था, तो इन करे तव्हां जेके इस्तेमालु थींदा त हिते कुझु हाणे असां कोई इस्तेमालु कोन कयो आहे, इन करे कोई बि कोन्हे। हाणे असां इस्तेमालु कंदासीं त पोइ हिते ज़ाहिर थी वेंदा। ठीकु आहे, हाणे असां पंहिंजे उन मॉडल ते अचूं था त असांखे मॉडल जेको आहे मां तव्हांखे ॾेखारियो इहो मॉडल असां कीअं ठाहियूं। ठीकु आहे, तो इन मॉडल जे हवाले खां सभ खां पहिरियों असां ॾिसंदासीं त भई असांखे हिकिड़ो ग्रीन परचेसिंग बिहेवियर जे नाले सां असांखे हिकिड़ो लेटरल वेरिएबल ठाहिणो आहे। त हाणे लेटरल वेरिएबल ठाहिण जो तरीक़ो हिकिड़ो हीअ आहे, हितां खणी करे तव्हां हिते रखो, या वरी ॿियो तरीक़ो असां GBB असांजो उहो आहे लेटरल वेरिएबल। हा ठीकु आहे, हाणे असांजो GBB ग्रीन परचेसिंग बिहेवियर खे काउंट असां हिनखे हाणे इहो असांजो डिपेंडेंट वेरिएबल, पहिरियों असां डिपेंडेंट वेरिएबल ठाहींदासीं, खणी करे जॾहिं असां हिते रखियोसीं त छा थियो त ऑटोमेटिकली सॼो असांजो लेटरल वेरिएबल ठही वियो। हाणे इन लेटरल वेरिएबल में असां पंहिंजो कम जो आगाज़ कंदासीं। ठीकु है, हाणे इन में असांजो पहिरियों जेको आहे असां छा कयूं जो हिन ऐं उन खां पोइ ॿियो जेको असांजो आहे उहो आहे इन्वायरमेंटल नॉलेज। इनखे बि ठाहे वठूं भला। हाणे असां हिन तरीक़े सां था कयूं, क्लिक कयोसीं। ठीकु है, हाणे इन्वायरमेंटल नॉलेज जेको आहे असांजो आहे EK। ठीकु है, सो EK जा जेके बि आहिनि असां उनखे सिलेक्ट कंदासीं। ठीकु है, EK खे वठी करे जेके ठीकु है, हाणे तव्हां ड्रैग करे खणी हिन मथां छॾींदो तॾहिं बि अहिड़े क़िस्म साॻियो ठही वेंदो। ठीकु आहे, हीउ साॻियो ठही आयो असांजो, खणी करे मथां ड्रैग कयोसीं त असांजो हिकिड़ो नओं वेरिएबल ठही वियो। ठीकु है, तव्हां हिनखे ख़तमु था करे छॾियो। हाणे असांजो हिकिड़ो पहिरियों डिपेंडेंट वेरिएबल असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल ठही वियो, हिनखे असां हिनखे मथे करे छॾियूं, यानी हिनखे वठी करे तव्हां किथे बि हिनखे कंदव
त इहो जेको आहे मूव थी वेंदो, यानी कि तव्हां हेॾे कयो हिते अची वेंदो, तव्हां पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ जिते बि तव्हां हिनखे कंदव त उते अची वेंदो। ठीकु आहे, हिकु इंडिपेंडेंट वेरिएबल असांजो ठही वियो। ॿियो इंडिपेंडेंट वेरिएबल आहे असांजो ट्रस्ट ऑन ग्रीन प्रोडक्ट, जेके असां TGP चऊं था। इनखे खणी करे तव्हां हिते छॾींदव त हिते बि इहो तव्हांजो ठही वेंदो। ठीकु आहे, त तव्हां हिनजी पंहिंजी सहूलियत मुताबिक़ थोरो अॻिते करे हिते असां हिनखे रखी छॾियोसीं। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ असांजो आहे GPP थी वियो। ठीकु आहे, मीडिया। ठीकु आहे, ही असांजो टियों इंडिपेंडेंट वेरिएबल आहे जेके खणी करे असां हिते रखंदासीं त मीडिया जो असांजो ही ठही वेंदो। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ आहे प्राइस, हिकिड़ो ॿियो असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल आहे जेके असां खणी करे ऐं हिते रखूं था त असांजो प्राइस बि असां इंडिपेंडेंट वेरिएबल थी वियो। ठीकु आहे, सो हाणे असां छा कयूं त इन जो खे सिलेक्ट कयूं सभिनी खे। ठीकु आहे, असां हिनखे थोरो घटि कयूं। घटि करण सां इहो थींदो, यानी ज़ूम आउट कंदासीं इन सां इहो थींदो त असां जेको आहे सभु शयूं असांखे हिकिड़ी कैनवस ते मिली ऐं असांखे आसान थी वेंदो इन शयुनि खे सम्झण जे लाइ। ठीकु आहे, अच्छा उन खां पोइ आख़िरी जेको असांजो आहे इंटरपर्सनल आहे जेको असांजो अञा रहे थो। ठीकु आहे, असां इन सभिनी जो इम्पैक्ट ॾिसणु चाहियूं था पंहिंजे डिपेंडेंट वेरिएबल ते। ठीकु आहे, ही असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल हिते अची वियो। हाणे असां छा कयूं, इन जा जेके इंडिकेटर्स आहे, जेके पोज़ीशन आहे उनखे असां चेंज कयूं। इंडिकेटर जी पोज़ीशन खे असां चेंज कीअं था करे सघूं त हिनखे जेके असां कंदासीं हिते त हिन जो पहिरियों आहे अल्टर। अच्छा, हाणे तव्हांजी पोज़ीशन चेंज करण लाइ ॿ तरीक़ा आहिनि असां वटि। ठीकु आहे, असां हिनजी पोज़ीशन या त इन तरीक़े सां कयूं। ठीकु आहे, ऐं इन जो जेको शॉर्ट फॉर्म आहे यानी उहो आहे अल्टर कंट्रोल। इन जो जेको राइट हैंड ते आहे उहो आहे अल्टर कंट्रोल D, यानी या त तव्हां हिन में मनी कयो या तव्हां अल्टर कंट्रोल D कंदव त उहो जेको राइट हैंड ते तव्हांजो चेंज थी वेंदो। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ असांजो आहे बॉटम ते असां कीअं त उहो बॉटम ते आहे अल्ट्रोल कंट्रोल अल्टर एस, ॿिन्ही खे दॿाए करे कंदव त उहो लोअर थी वेंदो यानी हेठि थी वेंदो। अच्छा, उन खां पोइ आहे असांजो लेफ्ट हैंड ते असां कंदासीं त लेफ्ट हैंड करण लाइ अल्टर ए त असांजो लेफ्ट हैंड ते थी वेंदो। ऐं उन खां पोइ आख़िर में असांजो आहे टॉप ते जेके तव्हांखे करिणो आहे त पोइ तव्हां जेके अल्टर W कंदव त पोइ अची वेंदो। तव्हां हिते उन जा इहे जेके कीज़ आहिनि उहे बि तव्हां ॾिसी सघो था। अच्छा, उन खां पोइ असां इनखे जेकॾहिं चऊं था त भई जेको इनखे खोलणो आहे, ओपन करिणो आहे त हिन में अल्टर C करण सां इहो ओपन थी वेंदो ऐं अल्टर X करण सां उहो जेको आहे उहो कोलैप्स थी वेंदो यानी उहो बंदि थी वेंदो। तव्हां हिते ॾिसो त इहो अल्टर X करण सां इहो कोलैप्स थी वियो यानी इंडिकेटर जेके आहिनि उहे अंदरि हलिया विया। कॾहिं कॾहिं असांखे कमु करण दौरान जेको आहे एतिरो कैनवस ते स्पेस न हूंदो आहे त पोइ छा कंदा, इंडिकेटर बंदि करण सां काफ़ी स्पेस असांखे मिली वेंदो। त कोलैप्स करण जे लाइ यानी बंदि करण लाइ अल्टर X आहे, यानी तव्हां ॾिसो हिते प्लस जॾहिं अची वञे त तव्हां पक ॼाणो त इहो अल्टर X जेको आहे उहो बटन दॿाए वियो ऐं इंडिकेटर इन में अंदरि आहिनि। ऐं जीअं असां हिनखे अल्टर C कंदासीं त इंडिकेटर ॿाहिरि अची वेंदा ऐं ॾिसो अंदरि हिकिड़ी प्लस साइन उहा ख़तम थी वई। ठीकु आहे, इहो हिकिड़ो तरीक़ो आहे जेके इहे असांजा आहिनि। अच्छा, उन खां पोइ असां हिकिड़ो कमु कंदा आहियूं। हाणे हीउ जेको तव्हां ॾिसंदव त हीउ असांजो जेको आहे असांजो आहे फॉर्मेटिव। ठीकु आहे, हीउ असांजो हिकिड़ो फॉर्मेटिव आहे। जेकॾहिं असां हिनखे रिफ्लेक्टिव करणु हीउ असांजो रिफ्लेक्टिव आहे। जेके असां हिनखे फॉर्मेटिव करणु चाहियूं त पोइ छा कंदासीं, अल्टर Q त ॾिसो त जेके असांजा एरोस जा निशान हुआ हेॾो फिरी करे हेॾे अची विया। यानी तव्हां जो फॉर्मेट चेंज करणु घुरो था, यानी फॉर्मेटिव मां रिफ्लेक्टिव ऐं रिफ्लेक्टिव मां फॉर्मेटिव करणु चाहियो था त सिंपल आहे अल्टर प्लस Q त उहो तव्हांजो आसानी सां थी वेंदो। हाणे उहो साॻियो ई असांजो जेको आहे उहो रिफ्लेक्टिव थी वियो। हाणे सभु असांजा रिफ्लेक्टिव आहिनि। अचो त हाणे थोरो हिनखे अॻिते वधायूं, थोरो हिनखे अॻिते कयूं त जीअं असांखे आसानी सां थी वञे। ऐं हिनखे असां छा कयूं तरीक़े सां कयोसीं त हाणे असांजो कमु आसान थी वेंदो। ठीकु आहे, हाणे हिन में ॿियो जेको मसइलो अचे थो उहो इहो मसइलो अचे थो त भई जेके बि असांजा आहिनि उहे सभु असांजा रेड कलर में आहिनि। ठीकु आहे, हाणे रेड कलर में छो आहिनि, छो जो असां हिनखे कनेक्ट न कयो। पोइ लाज़मी आहे त असां हिनखे कनेक्ट कयूं हिक ॿिए सां त पोइ छा थींदो, इहे जेके बि आहिनि असांजा रेड मां ख़तम थी वेंदा।
ठीक है। सो इनके थोड़ी डिजाइन करे वठो अञा वधीक खूबसूरती दोस्त हिन खे तव्हां पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ तव्हां करे सघो था। हाणे हिन जे विच में असां इंडिकेटर कनेक्टर हणूं था जंहिंमें असां हिते खणी करे हिन में अंदरि छॾींदासीं त हिकिड़ो थी वियो असांजो। ठीकु आहे। ऐं इन खां पोइ असांजो ही ॿियो इंडिकेटर हाणे जेतिरा पूरा इंडिकेटर थी वेंदा त इन जो कलर चेंज थी वेंदो। ठीकु आहे। ऐं इन खां पोइ ही टियों इंडिकेटर आहे। उन खां पोइ ही असांजो चौथों इंडिकेटर आहे। उन खां पोइ असांजो ही पंजो इंडिकेटर आहे। जीअं इंडिकेटर पूरा थी विया कलर चेंज थी वियो। ठीकु आहे। ही ॾाढी ब्यूटी आहे माना जेको आहे इन हवाले खां। ठीकु आहे। हाणे तव्हां ॾिसंदव हिते त भाई ही जेके असांजा आहिनि जेके ऑल सभु इंडिकेटर्स आहिनि जेके बि असांजा हिन में असां ही इंडिकेटर आहिनि जेके असांजा यूज़ थिया आहिनि। ऐं ही इंडिकेटर आहिनि जेके असांजा जेके रहियल आहिनि यानी एज आहे जेंडर आहे इहे असां डेमोग्राफिक वेरिएबल छॾे ॾींदा आहियूं छो असां मॉडल बनाए वेंदा। बाक़ी के ॿिया जेके बि इंडिकेटर उहे सभु असां इस्तेमालु थी चुका आहिनि। सो इन हवाले खां असांजो ही मॉडल तयारु थी वियो आहे। हाणे हिन मॉडल में वञी करे जेके तव्हां इन खां चेंज करणु घुरो था त पोइ करे थो ग्रिड लाइन करे सघो था त ग्रिड लाइन अची वेंदी। ठीकु आहे। त हिन जो फ़ाइदो इहो आहे त भई तव्हां पंहिंजे मॉडल खे एक्ज़ैक्टली कंहिं लाइन जे मथां रखी करे हिकिड़ो उन में स्ट्रेटनेस तव्हां आणे सघो था। माना उहो शयूं सिधियूं थी वेंदियूं तव्हांजो। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ वरी जेको तव्हां कंहिं बि हिकिड़े खे सिलेक्ट करे तव्हां उन जो कलर चेंज करणु चाहियो था त उहो कलर बि तव्हां चेंज करे सघो था। ठीकु आहे। या उनजो बॉर्डर कलर चेंज करणु चाहियो। ठीकु आहे। ऐं उनजो इन टेक्स्ट जो कलर चेंज करणु चाहियो त तव्हां इहो सॼो कमु जेको आहे तव्हां इंसान जेको आहे उहो हिन कलर्स मां करे सघो था। ही फॉन्ट साइज़ आहे यानी ही फॉन्ट आहे इन जा जेके तव्हां इनजी साइज़ वधाए सघो था इनखे बोल्ड बि करे सघो था इनखे एटलिक बि करे सघो था। ठीकु आहे। बॉर्डर साइज़ जेका ही बॉर्डर आहे इन मथां इनखे बि तव्हां चेंज करे सघो था। ठीकु आहे। हाणे हीअ गोल्ड जेके बि आहिनि इहे सभु असांजे लैटिन वेरिएबल आहिनि। हिन में को बि ऑब्ज़र्व वेरिएबल न आहे। ऑब्ज़र्व वेरिएबल हुजे हा त पोइ असां हिते जेको आहे उहो सर्किल जेके 4 कुंडू बराबरि आहे उहो असां हिन में रखूं आहे। ठीकु आहे। पोइ हिन वक़्तु असां कमु पूरो लैटिन वेरिएबल ते करे रहिया आहियूं इन करे असां इहो कमु। ठीकु आहे। उन खां पोइ हाणे असांजो सॼो मॉडल तयारु थी वियो। हाणे तव्हां जेके इन जा नाला चेंज करणु घुरो था त तव्हां इन जा नाला बि चेंज करणु घुरो था। क्लिक कयो ऐं हिन में अंदरि वञी करे तव्हां हिनखे रीनेम कंदव त हाणे इन जो तव्हां GPB ठीकु आहे। तव्हां इन जो इहो कलर चेंज कंदव त उहो सॼो सॼी तव्हां पाण पाण टाइम में तव्हां कलर चेंज करे वठो त तव्हांखे वधीक बहितर आहे। ऐं उन खां पोइ हिन में खोड़ सारा ऑप्शन्स आहिनि यानी हीअ जेके ऑप्शन तव्हां हिते ॾिठा उहो हिते बि तव्हांखे ऑप्शन्स आहिनि त तव्हां डिलीट करणु चाहियो रीनेम करणु चाहियो या स्विच बिटवीन द रिफ्लेक्टिव एंड फॉर्मेटिव अल्ट्रा क्विक क्यू। सो ही बि अची वियो आहे। उन खां पोइ हाइट इंडिकेटर आहे त अल्ट्रा एक्स। ठीकु आहे। कोलैप्स करणु चाहियो था त हिते जस्ट क्लिक कंदव त उहो तव्हांजो कोलैप्स थी वेंदो। ऐं वरी जेके तव्हां हिनखे पंहिंजो शो करणु चाहियो था त ओॾो वधी वेंदा तव्हांजो उहो साॻियो कमु तव्हांजो हिते थी वेंदो। यानी तव्हांखे ज़रूरत नाहे एॾो या पोइ जेको आहे जेके तव्हां जेके शॉर्ट फॉर्म आहिनि जेके तव्हां या जा नथा करणु चाहियो त तव्हां हिते बि करे सघो था। ई तव्हांजो ठीकु आहे। इंडिकेटर जो वेट आहे मोड आहे मोड जेको आहे उन खां पोइ अलाइनमेंट आहे टॉप लेफ्ट बॉटम। ठीकु आहे। उन खां पोइ आहे अलाइन सिलेक्टेड एलिमेंट टॉप जेको बि एलिमेंट आहे जेके तव्हां टॉप कयो कंहिंखे लो कयो। ठीकु आहे। उन खां पोइ इहा एक्सपोर्ट इमेज फाइल इहो इमेज फाइल खे तव्हां एक्सपोर्ट करणु चाहियो था त उहो बि करे सघो था या इनखे तव्हां पंहिंजे क्लिप बोर्ड ते रखणु चाहियो यानी तव्हां पंहिंजो वर्ड फाइल में रखणु चाहियो था तॾहिं बि तव्हां करे सघो था। इन हवाले खां हेॾे अचूं त इहे साॻियूं तकरीबन शयूं हिते बि असांखे मिलंदियूं। तव्हां इंपोर्ट प्रोजेक्ट बैकअप फाइल जेको उहो करे सघो था फोल्डर करे सघो था इंपोर्ट। ठीकु आहे। एक्सपोर्ट बि करे सघो था इमेज फाइल ऐं एक्सपोर्ट एज ए क्लिप बोर्ड इनखे तव्हां प्रिंट बि करे सघो था सेव एज बि करे सघो था। ठीकु आहे। उन खां पोइ एडिट आहे एडिट में जेको आहे तव्हां जेके लेटर वेरिएबल खे एडिट करणु चाहियो एड कनेक्शंस इहे बाक़ी हीअ जेके आहिनि इहे त असांजा जॾहिं जेको आहे एक्टिव थींदा जॾहिं असां उन लेवल ते पुॼंदासीं। ठीकु आहे। बहरहाल इहे कुझु इंपॉर्टेंट शयूं ऐं आख़िर में हिकिड़ी इंपॉर्टेंट शइ बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही PLS एल्गोरिथम। अच्छा ही जेका PLS एल्गोरिथम आहे इहा वरी उते फॉर्मेटिव आहे छो जो स्मार्ट PLS सॉफ्टवेयर ठाहियो ई फॉर्मेटिव कंस्ट्रक्ट जे लाइ आहे। पर जॾहिं ॾिठो वियो त भाई खोड़ माण्हू जेके आहिनि से उहे शिफ्ट थियनि था तव्हांजे एमओस मां स्मार्ट PLS ते त पोइ ज़रूरत इन जी कई महसूसु कई वई त छो न उनखे असां कंसिस्टेंट एल्गोरिथम ॾियूं त जेका उहा कमु कंदी तव्हांजे जेको जॾहिं तव्हांजो पंहिंजो फॉर्मेटिव उहो आहे तव्हांजो रिफ्लेक्टिव या
तव्हांजो रिफ्लेक्टिव ऐं फॉर्मेटिव इन्ही जो कॉम्बिनेशन आहे त पोइ असां कंसिस्टेंट PLS एल्गोरिथम में वेंदासीं ऐं जॾहिं तव्हांजो सिर्फ़ु जेको आहे उहो फॉर्मेटिव आहे त असां PLS एल्गोरिथम में वेंदासीं। इहो ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। ॿियो बूटस्ट्रैपिंग आहे, ब्लाइंड फोल्डिंग आहे, उन खां पोइ IPA में इंपॉर्टेंस परफॉर्मेंस मैप एनालिसिस आहे, फीमेक्स आहे। ये काफ़ी एडवांस टॉपिक है, मल्टी ग्रुप एनालिसिस आहे, पर ये वरी अगले वीडियो में मां तव्हांखे इन जे हवाले खां मालूमात ॾींदुसि। ठीक है, तो दोस्तों अॼु असां इन पंहिंजी डिस्कशन खे इते पूरो कयूं था। उम्मीद कयूं तव्हांखे ही लेक्चर भी ॾाढो पसंदि आयो हूंदो ऐं आख़िर में वरी भी इहा गुज़ारिश त पंहिंजो भी ख्याल कयो ऐं हिन चैनल जो भी ख्याल कयो त ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, हिन चैनल खे वॉच आउट कयो, कमेंट कयो, लाइक कयो, त तव्हांजी वॾी महिरबानी। आख़िर में इंशाल्लाह वरी नई जल्द जेको आहे ॿी वीडियो में तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।